खैरपुर में खबरवार सां शेयर कई पिया। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में साल 2024-25 जी दाख़िला लाइ एंट्री टेस्ट बाबति तव्हांखे ख़बर ॾियूं पिया। यूनिवर्सिटी में 30 खां वधीक मुख़्तलिफ़ शोबनि लाइ एंट्री टेस्ट वरिती पई वञे। यूनिवर्सिटी इंतिज़ामिया मौसूब टेस्ट ॾींदड़ शागिर्दनि लाइ 128 ब्लॉक ठाहे विया आहिनि। 5090 शागिर्द टेस्ट में हिस्सो वठी रहिया आहिनि। खबर वासा शेयर कयूं पिया। खैरपुर खां शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में साल 2024-25 जी दाख़िलाउनि लाइ एंट्री टेस्ट वरिती पई वञे। यूनिवर्सिटी में 30 खां वधीक मुख़्तलिफ़ शोबनि लाइ एंट्री टेस्ट वरिती पई वञे। यूनिवर्सिटी इंतिज़ामिया जो चवणु आहे त टेस्ट ॾींदड़ शागिर्दनि लाइ 128 ब्लॉक ठाहिया विया आहिनि। 5090 शागिर्द टेस्ट में हिस्सो वठी रहिया आहिनि। खबर वासा शेयर कयूं पिया। खैरपुर खां शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में साल 2024-25 जी दाख़िलाउनि लाइ एंट्री टेस्ट वरिती पई वञे। यूनिवर्सिटी में 30 खां वधीक मुख़्तलिफ़ शोबनि लाइ एंट्री टेस्ट वरिती पई वञे। इंतिज़ामिया जो चवणु आहे त टेस्ट ॾींदड़ शागिर्दनि लाइ 128 ब्लॉक ठाहिया विया आहिनि। 5900 शागिर्द टेस्ट में हिस्सो वठी रहिया आहिनि। शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में साल 2024-25 जी दाख़िलाउनि लाइ एंट्री टेस्ट वरिती पई वञे। यूनिवर्सिटी में 30 खां वधीक मुख़्तलिफ़ शोबनि लाइ एंट्री टेस्ट वरिती पई वञे। यूनिवर्सिटी इंतिज़ामिया मूजिब टेस्ट ॾींदड़ शागिर्दनि लाइ 128 ब्लॉक ठाहे विया आहिनि। 5090 शागिर्द टेस्ट में हिस्सो वठी रहिया आहिनि। खबर वासा शेयर कयूं पिया। खैरपुर खां शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी में साल 2024-25 जी दाख़िलाउनि लाइ एंट्री टेस्ट वरिती पई वञे। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। रज़ा अली जाफ़री लाइन ते मौजूद आहे। जी रज़ा अली जाफ़री, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी मेन कैंपस खैरपुर ऐं घोटकी कैंपस में नए ईंदड़ साल 2024 ऐं 25 जे लाइ मुख़्तलिफ़ शोबनि में दाख़िला जे लाइ एंट्री टेस्ट जो वरिती पई वञे ऐं टेस्ट वठण जे लाइ मुख़्तलिफ़ शोबनि में जे लाइ 128 ब्लॉक जेके आहिनि उहे क़ाइमु कया विया आहिनि ऐं शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी मेन कैंपस में 5000 खां वधीक जेके आहिनि शागिर्द टेस्ट ॾियण जे लाइ शरीक थिया आहिनि ऐं घोटकी कैंपस जे लाइ 342 उम्मीदवार जेके आहिनि उहे एंट्री टेस्ट में हिसो वठी रहिया आहिनि। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधायां त 30 खां मथे जेके शोबा आहिनि उन शागिर्द जेके एंट्री टेस्ट में हिसो वठी रहिया आहिनि उहे उन में एंट्री टेस्ट ॾेई रहिया आहिनि ऐं सिक्योरिटीअ जा इंतज़ामात बिल्कुलु मुकमिल कया विया आहिनि। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर में पहिरियों दफ़ो जेके पिंडाल सजायो वेंदो आहे शागिर्दनि जे लाइ, उहो हिन दफ़े जेके आहिनि उहे शागिर्दनि जे लाइ ब्लॉक क़ाइमु कया विया आहिनि जिन में शागिर्द पंहिंजे ब्लॉकनि में वेही इन्हनि 30 खां मथे जेके शोबा आहिनि उन्हनि में एंट्री टेस्ट ॾींदा ऐं शागिर्दनि जो वॾी रश वॾे उमेद सां जेके आहिनि उहे शामिलु थिया आहिनि। ऐं जॾहिं असांजी शाह लतीफ़ यूनिवर्सिटी जी इंतिज़ामिया सां ॻाल्हि ॿोल थी त उन्हनि जो इहो ई चवणु हुयो त शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी खैरपुर हिन वक़्तु तमामु घणनि ख़र्चनि में फैलाए उहे घणा ख़र्च अफोर्ड नथी करे सघे, तंहिं करे असीं पिंडाल खे तरजीह न ॾींदे तंहिं करे यूनिवर्सिटीअ जा जेके आहिनि उहे ब्लॉक क़ाइमु कया आहिनि जिन में शागिर्दनि जी एंट्री टेस्ट वरिती पई वञे। जी ठीकु आहे रज़ा अली जाफ़री, अव्हां जी महिरबानी।